परस्त अगवान हिदायतुल्लाह लोहार के कत्ल खिलाफ जस्कम घारो पारा कातिलन की गिरफ्तारी लाए प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं नारेबाज़ी कई वई। नसीराबाद में परस्त अगवान हिदायतुल्लाह लोहार के नामालूम हथियार बंदन फायरिंग करे कत्ल करण खिलाफ जस्कम घारो पारा पीर अयाज जीलानी की अगवानी में प्रेस क्लब घारो अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पर मौके ते अगवाननि ख़िताब कंदे चयो त ॾींहं ॾिठे विच शहर में परस्त अगवान खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो ऐं हथियारबंद आराम सां फरार थी विया ऐं पुलिस खामोश तमाशाई बणिजी कुझु बि न करे सघी। हुन चयो त सिंध में परस्तनि खे नामालूम जवाबदारनि पारां क़त्ल करण ख़िलाफ़ हिकु साज़िश आहे, तंहिं करे सिंध हुकूमत खे अहिड़नि अनासरनि खे गिरफ़्तार करे अवामानो वाइको करणु घुर्जे त जीअं सिंध में बेगुनाह माण्हुनि जे क़त्ल जो सिलसिलो बंदि थी सघे। जस्कम अगवान सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त हिदायतुल्लाह लोहार जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।